अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। उठो मोमिन रखो रोज़ो भलो मेहमान आयो उठो मोमिन रखो रोज़ो भलो मेहमान आयो वरी 12 महीने अज माहे रमज़ान आयो वरी 12 महीने अज माहे रमज़ान आयो अदा सारी दुनिया में हिन कयों खुशियों मुसलमानन अदा सारी दुनिया में हिन कयों खुशियों मुसलमानन पेरियों रोज़ो रखी सुनो जिलानी जवान जायो उठो मोमिन रखो रोज़ो भलो मेहमान आयो वरी 12 महीने अज माहे रमज़ान आयो खुली दरव्या त जन्नत जा ऐं दर दोज़ख जा बंद थी विया खुली दरव्या त जन्नत जा ऐं दर दोज़ख जा बंद थी विया असुर वेले त मस्जिद में इहो ऐलान आयो उठो मोमिन रखो रोज़ो भलो मेहमान आयो वरी 12 महीने अज माहे रमज़ान आयो खुदा तरफा सुठो तोहफ़ो मिलियो महबूब मदनी खे खुदा तरफा सुठो तोहफ़ो मिलियो महबूब मदनीअ खे लोहे महफूज़ खां घिन में लही क़ुरआन आयो लोहे महफूज़ खां घिन में लही क़ुरआन आयो उठो मोमिन रखो रोज़ो भलो मेहमान आयो वरी 12 महीने अज माहे रमज़ान आयो जेको मोमिन रोज़ेदारा तैसां रब जो ॾाढो प्यारा जेको मोमिन रोज़ेदारा तैसां रब जो ॾाढो प्यारा उन्हीअ लाइ दरिड़ो जन्नत जो खुदा ताला खुलायो उन्हीअ लाइ दरिड़ो जन्नत जो खुदा ताला खुलायो उठो मोमिन रखो रोज़ो भलो मेहमान आयो वरी 12 महीने अज माहे रमज़ान आयो चवेला शारी क्यों त्यारी पंहिंजे रब खे रिझाइण जी चवेला शारी क्यों त्यारी पंहिंजे रब खे रिझाइण जी उठो यारो अथव वारो बधिजी शैतान आयो उठो यारो अथव वारो बधिजी शैतान आयो
उथो मोमिन रखो रोज़ो, भलो मेहमान आयो आ। वरी 12 महीने अज माहे रमज़ान आयो आ। उथो मोमिन रखो रोज़ो।